जेके बि अदा मञा थो त सिंध कुझु थींद खे रत जी ज़रूरत आहे पर मगर रत खे वरी भाॼीअ गभे ऐं भत जी ज़रूरत आहे पुछनि था सिंध ऐं सिंधियुनि जो तस्वीरी छोकिरियो सोरियो जंहिं हाणे पछाड़ी आहे इबादत जी ज़रूरत आहे हिन महफ़िल में सिद्धरेश्वर जे बाणी मोहतरम चांदी साहिब खे अधिकार सौंपिया ऐं हाणे आऊं किताब खे कंपोज़ करण वारे साथी बहितरीनु लेखक आहे मोहतरम ऐं अज़हर आदर्श खे चंद अज़हर आदर्श कच्छ काछोडी नांगन बधी नीअ जी जहिड़ा आया जग में तहिड़ा वया मोटी सुख न सुता कापड़ी उन्हनि जी सुख न सुता कापड़ी लाहे लांगोटी उन्हनि जी चोटी पूरब थींदी बदली मसूद जे किताब जी मुहूर्त जूं मसूद मुबारकूं साईं नगर चन्ना साईं आज़ाद मंगी ऐं साईं आज़ाद अनवर कांदड़ो साईं उबैदुल्ला ऐं साईं फ़कीर मोहम्मद तुनियो ऐं ॿिया सभई जेके साम्हूं वेठा आहिनि सभिनी खे हक़ मौजूद सिंधी अदब में नावल आदम कथा खत ये अहिड़ियूं सिंधियूं रहियूं आहिनि जेके तमामु घणियूं पढ़ियूं वञनि थियूं मसूद मंगी बि आदम कथा लिखी आहे उन पंहिंजे मुशाहिदनि खे तरतीब ॾेई लिखियो आहे उनखे आदम कथा चइजे या सफ़रनामो चइजे इन ते सवाल उथिया पए पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि मूं कंपोज़ कयो किताब उन में प्रूफ कया ऐं उन ॾिसण दौरान हिकिड़ी ॻाल्हि महसूसु थी त हिन में जेके लिखण जा लवाज़मात आहिनि या पढ़ण जा लवाज़मात आहिनि उहे हिन किताब में मौजूदु आहिनि बाक़ी ॿी जेकॾहिं का तनक़ीद कजे त उहा खोड़ सारी तनक़ीद थी सघे थी जीअं पहिरीं ॻाल्हि जो जेको एतिराज़ु थियो त हिन किताब में जेका ॻाल्हि लिखी वई आहे चोकरी जी इहो जेको मुशाहिदो इहो मुशाहिदो त हुयो ज़रूरु उन त इहो ॾिठो पर इहा जेका ही हिकिड़ी साइकी आहे जेका मूं ॻाल्हि सम्झी त हिते जेके अॼु मुड़ुसु माण्हू थी कराची खे पंहिंजो पिया सम्झनि ऐं सिंध खे विराइण जूं ॻाल्हियूं पिया कनि उते यूपी सीपी ऐं HP वारनि जी जेकी साइकी आहे उहा एतिरी ई आहे ऐं उन्हनि जी जेका ज़हनी ग्रोविंग आहे उहा इन तरह जी रही आहे इहा साइकी जेका हिन बयानु कई पर थोरो बयानु करण में थोरो ईअं थी वेंदो आहे माण्हू खां छो त मसूद अॻ में को घणनि किताबनि जो लेखारी न रहियो आहे हिकिड़ो नओं किताबु आंदो अथई ज़बरदस्त किताबु आंदो अथई उनखे पढ़ण सां तव्हां शुरू थींदव त किथे मुंहिंजे ख़्याल में ब्रेक न लॻंदी जेसीं ताईं उहो चैप्टर या जेको बाब आहे उहो पूरो न थिए सो बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि त आतम कथा में ईअं बि थींदो आहे त जेके शयूं हूंदियूं आहिनि पाण सां लाॻापियल उहे बि लिखिबियूं आहिनि जिते माण्हू इदारे में रहे थो कंहिं में या जेके पसगरदाई में इलाइक़नि जा मसाला आहिनि या माण्हुनि जा मसाला आहिनि उहे बि कॾहिं कॾहिं बयानु कबियूं आहिनि पोइ उहे ॾाढियूं दिलकश या वणंदड़ थी पवंदियूं आहिनि सो उहे शयूं काफ़ी रहिजी वियूं आहिनि हिन खां हिन दोस्त असुल में जेको घणे शौक़ीन रहियो आहे स्पोर्ट्स जे हवाले सां त रांदीगर माण्हू आहे स्पोर्ट्स मैन आहे त उनजे करे हिन रांदियुनि खे घणो जेको आहे सो हिन में किताब में इंटरफेयर करणु ॾिनो आहे ऐं उनखां अलावा ॿियूं शयूं जेके आहिनि हिन जी शख़्सी जेको पहलू आहे उहो आहे घुमंदड़ फिरंदड़ माण्हू जो त हे जिते बि वियो आहे उनखे नोट कयो अथई उहे कलमबंद कयूं अथई थर यात्रा ॿ टे चकर जेके आहिनि उहे जेके आहिनि से थर जूं ॻाल्हियूं लिखियूं अथई या जेको आहे सो कोयटा खुशदार ईरान जा ॿ टे चकर ॼण वियो त खणी मोलाइन सां हो हुते पर हिन वरी पंहिंजो हुते कमु कयो उहे जेके आहिनि से शयूं ॾिसी करे घुमण जो मज़ो वरितई अहिड़े नमूने सां जेकी इंडिया जो टूअर आहे हिन जो उहो बि हिकिड़े रांदि जे शौक़ में वियो आहे हुते इंडिया घुमणु हितां खां हिकिड़ी टेस्ट क्रिकेट मैच हुजे उहा ॾिसण जे लाइ हितां खां टिकेट बुक कराए माण्हू निकिरी पए वरी पोइ लेट थी वियो हुते त हिनखे ॿियो कुझु कोन सुझो पोइ हिन चयो त हाणे जेको आहे सो दिल्ली में आया आहियूं त दिल्ली खे ई घुमिजे बेंगलोर खे कोन था घुमूं टेस्ट मैच न था त दिल्ली में रहिजी वियो ऐं उते जेके आहिनि से कुझु शयूं नंढो हिकिड़ो ट्रिपो ईअं खणी चइजे जंहिं 5 ॾींहंनि जो टेस्ट मैच हूंदो आहे त उन में जंहिं 5 ॾींहंनि जी हिन जी 8 ॾींहंनि जी वीज़ा हूंदी मुंहिंजे ख़्याल में
त उन में जेके हिन मुख़्तसिर जायूं ॾिठियूं आहिनि उन्हनि जो रुॻो तज़किरो कयो अथई। उन्हनि खे जेकॾहिं तारीख़ी हैसियत सां अमीर खुसरू थियो, मिर्ज़ा गालिब थियो, उन्हनि जे मुक़बरनि ते वञणु ऐं इंडिया गेट हिकिड़ी जेका आहे उनखे वरी फिल्मी अंदाज़ में पेश करणु, मुंहिंजे ख़्याल में इहे काफ़ी दिलकश ॻाल्हियूं आहिनि। पर जेकॾहिं हिनखे तारीख़ी हिसाब सां लिखिजे हा ऐं बयानु कजे हा त ॾाढो हिकिड़ो ॿियो मज़ो थी पवे हा। ऐं हुन किताब जी जेका आहे सा अहमियत त ज़रूरु आहे। इहे भई मशवरा थियल आहिनि, मशवरा थियल। किताब जे नाले ते बि मूंखे एतिराज़ु हो हक़ीक़त में। मूं उहो मसूद खे चयो त बाबा जेकॾहिं मुशाहिदो मंगी मसूद जो ईअं था कयूं त इहो महसूसु थिए थो त हिकिड़ो ॼण सफ़रनामो आहे, ऑटोबायोग्राफी नथी लॻे। ऐं मूं हुनखे ॿ टे नाला बि सजेस्ट कया त जेकॾहिं हीअं कजे, लतीफ़ जी सिटनि मां खणी पाण जेकॾहिं ॻोल्हियूं त खोड़ सारा अहिड़ा नाला मिली वञनि था। त उहा ॻाल्हि बि चई त मां ठीकु आहे, बसि जहिड़ो आहे तहिड़ो आहे, रुॻो हिनखे थोरी तकड़ हुई त किताबु अची वञे। त मुंहिंजे ख़्याल में इहे शयूं काफ़ी थियूं। असांजा सीनियर हिते वेठा आहिनि, हिन ॻाल्हि ते वधीक ॻाल्हाईंदा ॿोलाईंदा तव्हां सभिनी जी महिरबानी। तुंहिंजे दिलि जे किताब में जेको हूंदो ऐं हिन सिटनि सां साईं मतिलबु मिलाई बि चांडियो साहिब खे अचे संतरिश्तर जो बाणी ग़लति मुंहिंजो क़ाबिल एतिराम दिलि जो दोस्त, घणो रुखियो दोस्त, मोहबत जो पोखंदड़ बाग, धरती सां मोहबत कंदड़, सिंधी क़ौम सां कंदड़, जेसिताईं साईं खे पंहिंजी ड्यूटी असांजे मेयर शहर में आयो, म्यूनसिपल कमेटी मेयर में, त असां सां दोस्ती रखी ऐं असां किताब वठी पढ़ंदो हो अदब सां काफ़ी वक़्तु साईं खे जस ॻाइणो। ऐं मां पंहिंजो शेर चई पंहिंजा वठंदुसि। ज़िंदा रहण जे लाइ ॻाल्हाइणो बि त ज़रूरी आहे, ज़िंदा रहण जे लाइ ॻाल्हाइणो बि त ज़रूरी आहे, हक़ सच चवणो बि त ज़रूरी आहे, हक़ीक़त करणु बि त ज़रूरी आहे। हौसला बुलंद आहिनि इलाही बश्क, हक़ीक़त करणु बि त ज़रूरी आहे। सच नथो लिकिजी सघे महलनि ऐं मंदरनि में, सच नथो लिकी सघे महलनि ऐं मंदरनि में, सच रोशनी आहे उनखे मञणो बि त ज़रूरी आहे, हक़ सच चवणो बि त ज़रूरी आहे। मां शाइर बि त न आहियां पर लिखणो बि त ज़रूरी आहे, हक़ सच चवणो बि त ज़रूरी आहे। ज़िंदा रहण जे लाइ ॻाल्हाइणो बि त ज़रूरी आहे। कलम हथ में काग़ज़ हथ में खणी सिंध तोते लिखां, मुंहिंजो फ़र्ज़ु आहे लिखणो बि त ज़रूरी आहे, हक़ सच लिखणो बि त ज़रूरी आहे। ज़िंदा रहण जे लाइ ॻाल्हाइणो बि त ज़रूरी आहे। वॾी महिरबानी, सभिनी दोस्तनि खे सलाम। सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। तव्हांखे पंहिंजी मज़ाक शाइर ॿुधायो। जेका पुछंदी मारी वेंदी, बेॾोही थी कारी वेंदी, ओ बेॾोही थी कारी वेंदी, बेॾोही थी कारी वेंदी। जेका पुछंदी मारी वेंदी, बेॾोही थी कारी वेंदी। ओ घट खणी हिते हली न सघंदी, हार सिंगार करे न सघंदी। ओ घट खणी हिते हली न सघंदी, हार सिंगार करे न सघंदी। सिंध जी निमाणी का नारी हूंदी, बेॾोही थी कारी वेंदी, ओ बेॾोही थी कारी वेंदी, बेॾोही थी कारी वेंदी। सिर मथां तलवार थी लटके, पाण मरी वेंदी इने खुटके। ओ सिर मथां तलवार थी लटके, पाण मरी वेंदी इने खुटके। गणती इन्हे का जारी वेंदी, बेॾोही थी कारी वेंदी, ओ बेॾोही थी कारी वेंदी, बेॾोही थी कारी वेंदी। जेका पुछंदी मारी वेंदी, बेॾोही थी कारी वेंदी। ओ केंदर खणी ही बाह वञे, जिथे हक़ इंसाफ़ बि कान्हे थो। ओ केंदर खणी ही दाह वञे, जिथे हक़ इंसाफ़ बि कान्हे थो।
उते अहिड़ी फतवा जारी थींदी बेडोही थी कारी ओ बेडोही थी कारी ॾींदी बेडोही थी कारी ॾींदी जेका पुछंदी मारी ॾींदी बेडोही थी कारी ॾींदी ओ कॾहिं पीउ हथां थी धीअ मरे कॾहिं हथां थी माउ मरे ओ कॾहिं पीउ हथां थी धीअ मरे कॾहिं पुट हथां थी माउ मरे कुठी अछे मथे बारी ॾींदी बेडोही थी कारी ॾींदी कुठी अछे मथे बारी ॾींदी बेडोही थी कारी ॾींदी ॾाढी ख़ुशी पई थिए त हीअं वेतन में जॾहिं असांखे काफ़ी ज़िंदगी हाणे ॿुधाई शेर पढ़ी अक्सर घटि साईं सां बचपन खां साथी ऐं काबिल लाखिर साहिबु अचे साईं आए वेल वेहण जी माता थे हूंदा पेर न पसी फिरी माना वारा साईं मेहमान साहब जेके स्टेज ते वेठल ऐं साम्हूं वेठल अस्सलाम साईं मसूद मंगी साहब ऐं असां नंढपण खां वठी यानी साईं जेको प्राइमरी पढ़ियो हो सुबुह खान मंगसी में पढ़ियो बाक़ी 6 खां वठी पंहिंजे ॻोठ आयो असां बि 6 खां वठी साईं सां गॾु साथी रहियासीं 3 साल असां ॻोठ में पढ़ियासीं उन खां पोइ वरी शाह पंजे ते असां हाई स्कूल न हूंदो असांजो पोइ शाह पंजे ते दाख़िला वरितीसीं पोइ साईं असां इहे साइकिलुनि ते केॾी महिल साइकिल ते केवल साइकिल ख़राबु थिए बंदि थिए कीअं गॾु सफ़र गुज़ारींदा रहियासीं उन खां पोइ जॾहिं मैट्रिक पास कईसीं त पोइ साईं जन लाड़काणे में वञी जेको आहे सो दाख़िला वरिती असां वरी गेनशाह में वरितीसीं त बि असां त हाणे हिकिड़े ॻोठ जा हुआसीं को बि अहिड़ो प्रोग्राम थींदो हुयो या का बि अहिड़े का टूअर जो प्रोग्राम थींदो त बि गॾु हूंदा हुआसीं साईं असां साईं फ़कीर मोहम्मद साईं मज़हर साईं नूर मोहम्मद 5 ॼणा हुआसीं साईं मसूद हुयो असां हिकिड़ो चकर ख़ैबर पख्तूनख्वा जो पंजाब जो टूअर 15 ॾींहं गॾु कयोसीं पर साईं जी तबियत हिमत वारी कॾहिं बि माना जेको आहे सो पोइ ते अचण वारो न ऐं जंहिं कम में चवंदा हुआसीं अगबर हूंदो ऐं ॿी ॻाल्हि मज़े जी त साईं ने सयाहत ऐं रांदियुनि जे करे हर ॻोठ में साईं जा हर शहर में एतिरा त दोस्त आहिनि जो असां जॾहिं थर जो टूअर असां पाण उस्ताद आहियूं थर जो टूअर रखंदासीं ॿारनि जो त बि साईं मसूद खे वठी वेंदा हुआसीं साईं मसूद असांजो फ़ोन कंदा हुआसीं चवंदो आहे हुकुम आहे तव्हांजो जंहिं चवंदा 3-4 असां थर जा टूअर कयासीं ॿारनि खे करायासीं पर ॿारनि खे बि एॾो मज़ो साईं जी गुफ़्तगू मां साईं जी इहा ई ख़ुशी त माना जहिड़े लेवल जो माण्हू हूंदो ओड़ी लेवल सां हुन सां हलंदो ओड़ी लेवल जी कचहरी कंदो माना घणा रुको आहे साईं जन खे हीअ किताब जेको आहे मुकमिल करण ते लख लख वाधायूं हुजनि असांजे तरफ़ खां ऐं साईं महिराब जेको हिकिड़ो ॼणो त ऐलान कयो आहे असां साईं जी रिहाण ॻोठ में रखंदासीं इंशाअल्लाह सभु ॻोठाणा असां आया बि आहियूं खोड़ आया आहियूं साईं जंहिंखे बि मदो कयो आहे सभु आया आहिनि ऐं असां रखंदासीं इंशाअल्लाह तव्हांखे बि दावत ॾींदासीं उते वरी कचहरी किताब हींअर त पंहिंजो सारो फन छॾे वियो हिकिड़ो पोड़ो सन छॾे वियो पंहिंजो सारो फन छॾे वियो हिकिड़ो पोड़ो सन छॾे वियो देश छॾण खां दिलि पियो अॻे इल्मु अकुल जो धन छॾे वियो साईं जो ॿियो साथी उन सिफ़िन में रहंदड़ साईं शमसदीन सोलंकी साहब खे गुज़ारिश अंगण ताज़ी ॿहर कुंडियूं पखा पट सुरई सेज पासे में पिरी मर पिया मींहं वसनि असां ऐं पिरियूं शल होन बराबरि ॾींहं मोहतरम साईं मेहमान ख़ासि
ॿिया जेके बि दोस्त आहिनि ऐं हिन किताब जो लेखक मुशाहिदो मसूद मंगीअ जो उन्हनि सभिनी खे असां मुबारक ॾियूं था ऐं इन ई ॻाल्हि खे अॻिते वधाईंदे असां मसूद मंगी साहिब सां हीअ असांजे ॻोठ जो नौजवान आहे, असां सां गॾु पढ़ियो बि आहे, असां सां गॾु खेॾियो बि आहे। उन खां अलावा जीअं हर को चवे थो त साईं मसूद मंगी साहिबु घण रुखी शख़्सियत आहे, असां बि उन शइ जी पज़ीराई कयूं था। वाक़ई साईं मसूद मंगी साहिबु घण रुखी शख़्सियत आहे। नंढे इलाक़ूं साईं में महिनत जी जुस्तजू अवर चाही एतिरी त घणी हूंदी, जेकॾहिं ॻोठ जो को बि मसइलो थींदो, को बि मसइलो, चाहे एजुकेशन जो मसइलो हुजे, रांदियुनि जो मसइलो हुजे, ॻोठ जा ॿिया के तरक़ियाती कम हुजनि, साईं खे असां जॾहिं बि चयो साईं न रुॻो न कर कई पर चई हलबो ऐं अॻुवाणी बि कबी, हलबो ऐं अॻुवाणी बि कबी, पंहिंजे खीसे मां ख़र्च बि कबो पर इन ई मसइले खे हल कबो। ऐं साईं उहो करे ॾेखारियो, साईं में जुस्तजू, साईं में महिनत। छो त साईं मसूद मंगी साहिबु नालो ई आहे जेको मुंहिंजो ख़्यालु आहे विज़िटिंग एंड गेदर, साईं जो नालो ई इहो सयाह ऐं मिलण। साईं जा ॿिया बि नाला जेके बि ॾियूं था वेठा सभु साईं खे सुहनि था, छो त जंहिंसां मुहबत आहे, जंहिंसां प्यारु आहे, जंहिंजे लाइ हीअ महफ़िल सजाई वई आहे, उहो उहो ई वणंदो आहे तॾहिं महफ़िल थींदी। पर वणण सां गॾोगॾु जेकॾहिं वरी उन में महिनत हुजे, सचाई हुजे ऐं अवरचाई हुजे, हमदर्दी हुजे, उहो वधीक अञा वणंदो आहे। साईं उन खां अलावा थोरो अॻिते वधंदा हलूं त असांजे ॻोठ में कंहिं दोस्त असांखे एडवाइस कयो त छो न हिकिड़ी अहिड़ी तंज़ीम ठाहिजे जेका ॻोठ जे मसइलनि खे अॻिते करे। त असां ॻोठ सुधार संगत जो बुनियादु विधो, जंहिंमें साईं मसूद मंगी साहिबु एतिरी त कोशिशि कई जो सॼे ॻोठ खे गॾु करे हिकिड़े प्लेटफॉर्म ते विहारियो, जंहिंमें नंढा वॾा वॾेरा उस्ताद मज़दूर हर पासे जे माण्हू खे गॾे विहारियो ऐं जॾहिं उहे कम खयासीं अॼु तव्हांखे काफ़ी कम थियल नज़र ईंदा ऐं उनजो बुनियादु विझंदड़ उहो बि साईं मसूद मंगी साहिबु आहे। उन खां अलावा थोरो मुख़्तसिर कंदा हलूं त साईं ही जेको किताबु लिखियो आहे, साईं जे किताब में असांखे इहा ॻाल्हि ज़रूरु नज़र अचे थी त साईं जीअं नंढे इलाक़ाई महिनत सां लॻा हुयुसि, महिनती माण्हू हुयो ऐं उन महिनत अॼु पंहिंजो रंग लाथो आहे ऐं हिकु किताब जे सूरत में हिन असांजे ॻोठ जे तारीख़ खे, इलाइक़े जे तारीख़ खे ईअं खणी सम्झो त जेसीं ताईं साईं पहुची सघियो आहे, चइनी पासनि खे सेड़े असांखे इंतिहा हिकिड़ी बहितरीनु मालूमात ॾिनी आहे ऐं ॼाण बि ॾिनी आहे। उन लाइ साईं जन खे लख लख मुबारकूं हुजनि ऐं साईं जन जा अहसान त असां उन शयुनि खां वाक़ुफ़ु थींदासीं जेके असां न ॾिठियूं हुयूं न ॿुधियूं हुयूं। आख़िर में मां स्पेशल तौरु साईं लाइ हिकिड़ो शेर पढ़ी पंहिंजी जॻह वठंदुसि। जेको महिनत ख़ूब करे थो ऐं पंहिंजे मक़सद सां सचो रहे थो, तंहिंजा थींदा बेड़ा पार। महिनत कर तूं महिनत यार, महिनत कर तूं महिनत यार।